मन मेरे तन की ओट ले, मन तन अपना तन जन दे, जिन जन अपना प्रभु पछाता, सो जन सर्व थोक का दाता। सभिनी पदार्थन जा मालिक, दीन दुनिया जा मालिक, पंहिंजी बख़्शिशां छा न तोखे ॾेई सघंदा। श्री राम सोजन सर्व थोक का दाता, सोजन श्री राम। भाई गोपाल अञा जीअरो, बाबा साईं जो शेवक पावर हाउस में ॿुधाए थो, फ़क़ीर आयो जोगी, चई दरवेश है मुंहिंजे हे यकतारे जी तार टुड़ी पई आहे, इहा मूंखे विझाए ॾे। चई बा घणे में लॻंदी? चई साईं 20 आने में। भाई गोपाल पुट वञ, हे बान वठी करे हिन जोगी खे तार ठाराए ॾेसि, यकतारे में लॻाए ॾेसि, पर तूं वार बि ठाराईंदा। बस मां उहो चई करे ऐं वार ठारायूं आहिनि। जंहिंमहिल आहिनि साईं जन हलिया पिया हा। श्री राम जीअं जीअं मां मथो टेकियो तीअं उथी वेठा, त मथे खे हथ घुमायो, जीअं जीअं हथ घुमायो त मूंखे परलय नज़र आयो। श्री राम इहो दृश्य संत पंहिंजी त पंहिंजी त छा नथा ॾेखारे सघनि। संत कचनि खे कचो कंदा आहिनि, पके खे पको कंदा आहिनि। इहा बि ॻाल्हि यादि हुजे। तुंहिंजी प्राल बोध में लिखियल ई दुकान त संत न ठाहींदा, तोखे ख़ुदा जी पकाई मिलियल आहे त हिन में पक मिलंदी। गुरु नानक लहणे खे ॾेखारियो, हो पको थी आयो। जेकी साफ़ चवंदा मां उहो कंदो रहियो त ॾेखारियोसि, उहा देवी ॿुहारी थी पाए। अरे देवी हे साल तो वटि असांखे सिजदे कंदे थिया ईंदे, तूं हिते ॿुहारी थी पाए? चए हा, कलयुग में असां देव देवता आहियूं, कामना जो पूरी करण जी शक्ति असांखे मिलियल आहे ख़ुदा जी, पर मुक्ति न। मां मुक्ति जे लाइ ॿुहारी थी पायां संतनि जे दर ते। मुंहिंजो मन ख़्याल खां आज़ादु थिए। मुक्ति माना वासना बंदि, वासना खे मुक्त। बसि ॿी मुक्ति छा जी? जेको आहे मुक्त बंधन ई कोन्हे, त मुक्ति उन जे लाइ मुक्ति बि एक्स्ट्रा लफ़्ज़ आहे। जेके सदाई ख़्याल में गुम रहनि था, बसि कुझु बि ख़्याल कोन्हे त उन जे लाइ बंधन ई कोन्हे, त मुक्ति बि छा जी? राम वासना बंद, वासना खे कटेसि मुक्त, तो मुक्त रूप आत्मा, मुक्त रूप। श्री राम मुंहिंजा प्यारा, संतन जी शान ईअं अमरदास पातशाह बि हिकु ब्राह्मण खे ॾेखारे, पके खे पको कंदा संत। राधा स्वामी शिवदयाल साहब चई संतन पंहिंजे दर ते कड़ो पहरो बीहारिया। चई कहिड़ो? चई कटू वचननि जो ॿोलींदा आहिनि, जेके कचा हूंदा उहे वचन छॾे ॾींदा, ऐं के भावना में हूंदा वरी कॾहिं आश्रम ते वञो सत्संग थिए थो, जीअं वधंदा वञनि था माण्हू। न बाबा संत उहो थो ॻाल्हाए त चङो थियो तो रहिजी वेंदा। जेके पका हुजनि बचन, बसि कतनि जी ज़रूरत ई कान्हे मेड़ करण। संत त असांजे गुरमुखदास उस्ते मोहम्मद में बाई साहब चयोसि मेले ते चयो, चई मेलो माना माइलो। श्री राम हा अंदर मेल थे, अंदर सत्संगी बन जाओ। मन मेरे जिन जिन अपना प्रभु पछाता, सोजन सर्व थोक का दाता, तिसके दर्श सब पाप मिटावे, तिसकी शरण सर्व सुख पावे। तिसकी शरण मन उनजे हवाले करे छॾ, बसि हवाले करे छॾ। गिला नेफी घाटो नफ़ो मान अपमान संयोग वियोग सभु कुझु पंहिंजे लाइ कोई उदम न आहे। बसि सर्व सुख पावे, तिसके दर्श सब पाप मिटावे। जंहिंजे दर्शन सां तुंहिंजे पाप जा ख्याल न उथंदा। राम संकल्प न हुजो, शांत मन रहंदो, बसि मन शांत रहंदो। उथाणो न आहे, मन उथे ठका चमाट कढी ॾेसि। इहा रहण जो तरीक़ो आहे। वरी जे उथे त न के कम ना है करणो, बस खत्म, माना खत्म। तिसके दर्श सब पाप मिटावे और सियानप राम। तू धर्म जाए तो वेठा वरी ॿार संसार ॾे, अधर्म ॾे, ॿाहिरियों पासो सब विनाश था जाए। तिसके दर्श सब पाप मिटावे और सियानप सगली छाड़। ॿियूं सियाणपा जंहिंखे तूं
हिंदी में चइजे विवेक तूं पंहिंजो बणाए वेठो आहे सुठो आहे कसो आहे ॿिन्ही खे जहनम जे तरे में लॻाए छॾ त भरम कर्म विध निखेध इन विवेक खे बि ख़तम करेसि कोई माना नथो रखे संसारी विवेक हे सुठो आहे कसो आहे संसार जे सुठे कसे खे ॿिन्ही खे तरक करे छॾिणो आहे और सियानप सगली छाड़ तुस जन की तूं शेवा लाल बस जेकॾहिं इन पद्धति ते तूं अची वएं राम इन वृत्ति खे धारियो जिन धारियो बाबे साईं धारियो अॼु बाबो साईं श्री राम दिन दिन चढ़े सवाया दिन दिन चढ़े सवाया भगत सा गुरु चरणन में रहा चरणन जो ध्यान कर वचनन जो ध्यान कर न तो चरणन जो ध्यान कर अदब में भगत साहब जा मां शेवक प्यारा ॾिठा जेके सदाईं अमृत वेॾो थी करके अदब सां शब्द जो अदब गुरु जो अदब हिकदमि जीअं सा ज़ाहिर गुरु जे अॻियां वेहबो आहे तीअं अंतरीक गुरु जे अॻियां जाथे बि आहियूं असां गुरु खे सम्मुख वेही करके ईअं मां प्यारा ॾिठा बसि हिकदमि अदब सां हिकदमि इंद्रियूं मन बुद्धि श्वास सभु काबू पुछे खां पुछण ते कंहिं महिल जवाबु मिलंदो सतगुरु जे चरणनि जो ध्यानु बस मर्ज़ी सां न मां जीअं वेठो रहां न तूं प्रत्यक्ष नथो सम्झे पियो न मन मस्ती सां वेहंदो अॻियां सां वेठा हुजंदा त कीअं वेहां तीअं वेहणो बस पंजनि शयुनि जे लाइ हुकुम थियल आहे उन अदब सां उन भाव सां उन उत्साह सां उन प्यार सां उनखे ऊचो सम्झी करके असां उन में ध्यान में तत्पर थियूं तिस जन की तूं शेवा लाग आवन जान न होवी तेरा पोइ तुंहिंजे अचण वण जो जनम वण जो चकर कटिजी वेंदो बसि इहो वासनाउनि कामनाउनि जे करे थिए थो नाम ई रहंदो नानक तस जन के पूजो सद पैरा नानक तस जन के सदाई सदाई जा चरण चुमियो सदाई सदाई संतनि जे वचननि में हलंदासीं संत चवंदा पुट हिते तूं रहंदे आॻियां में रहंदे तोखे सभु कुझु प्राप्त थींदो हिननि प्यारनि खे संतनि किन खे चयो हो तो रहो हिते न वञो भारत सभु कुझु प्राप्त थींदो तव्हांखे सभु कुझु मिलंदो मन जे मत ते हली पिया राम बसि वचन ते वेसाह जिन रखियो सिक सची असां मुंहिंजे वचन में सभु कुझु समायल आहे वरी बि वरी ना अखियूं खोलनि गुरमुख अखियूं खोलनि नानक तिस जन के पूजो सद पैरा सतनाम सत श्री हरवा असांखे हे सुहिणो सुंदर मौक़ो सखी बाबा जो चीरो लिखिजी वियो माना वर्सी साहिब जो आवाज़ उथी वियो निश्चित थी वई तारीख़ थींदो श्री राम जेको थी सघे प्यारो कृष्णलाल वेठो आहे कहिड़ी कहिड़ी शेवा में लॻणो आहे उनको पुछंदा पंहिंजी पंहिंजी शेवा में लॻो पंहिंजो फैज़ पायो हा कंहिं कोन ॾिठो आहे कोई केरु छा ते ॾिसंदो शेवाऊं कयूं कुझु फल ठाहियूं अॻियां कुझु हिसाब ॾियणो पवंदो सिर्फ़ु ईअं न सम्झो खाई पी मरी वेंदासीं अड़े अॻियां हिसाब थींदो अॻियां कुझु समर ठाहियूं असां अॻियां समर ठाहियूं जवाबु ॾेई सघूं न त पोइ असां धार्मिक बणिया ई न आहियूं जो ख़्याल में न आहे त अॻियां कुझु हिसाब थींदो धर्मराज जब लेखा मांगे संत चवंदा क्या मुख लेके जाएगा छा जवाबु ॾींदे पुट जणे आयुमि धन गॾु खणी आयुमि बसि इहो जवाबु ॾींदे ख़ैफ़ हुजे हालत संत तोखे चवनि था जागो अभी कुझु ठाहियो तोशो ठाहियो सतनाम सत श्री हरवार